मुल्क में व्याज जी शरह में 1% इज़ाफ़ो कयो वियो। स्टेट बैंक नई मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह 10.5 मां 11.5% थी वई। माशी माहिरनि व्याज जी शरह में इज़ाफ़े जो वॾो कारण विच ओभर जंग सबबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ऐं आलमी मार्केट में माशी बेयकीनीअ वारी सूरतहाल खे करार ॾेई छॾियो। पाकिस्तान ऐं चीन जे इदारनि विच में 3 मफ़ाहमती याददाश्तनामनि ते सहियूं। चीन जे सूबे होनान जे शहर चांगशा में MOUs ते सहीन वारी तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी शरीक समुंड जो पाणी इस्तेमालु जोॻो बणाइण, ज़रई टेक्नोलॉजी ऐं चांहि जे शोबे में सहकार जे MOUs ते सहियूं कयूं वयूं। पहिरीं याददाश्तनामो सिंध जे मकानी इदारनि वारे खाते ऐं लोशियन इन्वायरमेंटल टेक्नोलॉजी ग्रुप विच में तइ थियो। कराची शहर खे पाणीअ जी फ़राहमीअ में इज़ाफ़े लाइ समुंड जे पाणीअ खे मिठो बणाइण जे मंसूबे ते सहकार कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण ऐं लोशियन इन्वायरमेंटल टेक्नोलॉजी ग्रुप जे सेक्रेटरी विच में सहियूं थियूं। ॿियो मुआहिदो सिंध जे मकानी खाते ऐं लॉन्ग पिन हाई टेक इंफॉर्मेशन कंपनी विच में ज़रई टेक्नोलॉजी में सहकार लाइ तइ थियो। MOUs ते शहजिल इनाम मेमण ऐं चीनी कंपनी जे चेयरमैन में सहियूं थियूं। चांहि जे शोबे बाबति MOUs ते पाकिस्तान तरफ़ां सेंटर सलीम मांडीवाला सही कई। चीन जे सूबे हनान जो शहर चांगशा में एज़ाज़ ॾियण वारी ख़ासि तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी प्रोफेसर पानजियांग बिन खे सितारे पाकिस्तान सां नवाज़ियो। प्रोफेसर पानजियांग बिन खे दिलि जे मर्ज़ वारे शोबे में निमाया ख़िदमतुनि जे एतिराफ़ में एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण सलीम मांडीवाला ऐं कासिम नवीद कमर जी बि तक़रीब में शिरकत। पाकिस्तान ऐं चीन में तइ थियल मुआहिदा मुख़्तलिफ़ शोबनि जी तरक़ीअ लाइ अहम साबित थींदा। मफ़ाहमती याददाश्तनामनि सां सीड़पकारी जा नवां मौक़िआ पैदा थींदा। अवाम खे बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी, जदीद टेक्नोलॉजी ऐं सनती सहकार खे हथी ॾियण में पिणु मदद मिलंदी। समुंड जे पाणीअ खे मिठो बणाइण वारा मनसूबा वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण जो बयानु। सिंध चवणु आहे त कराचीअ जहिड़े वॾे शहर जे वधंदड़ ज़रूरतुनि खे नज़र आॾो रखंदे इहो मुआहिदो कयो वियो। जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए शहरनि खे वधीक पाणी फ़राहम करे सघिबो। इन मुआहिदे सां मुस्तक़बिल में पाणीअ जे बहिरान ते ज़ाब्तो आणण में मदद मिलंदी। सिंध हुकूमत शहरी मसइलनि जे मुस्तक़िल हल लाइ संजीदा क़दम खणी रही आहे। ज़रई टेक्नोलॉजी जे शोबे में सहकार सिंध जी मईशत लाइ इंतिहाई सुठो सोण आहे। क़ीमती पथरनि जी बरामदात वधाइण लाइ 3 सेंटर्स ऑफ एक्सीलेंस क़ाइमु करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत हेठि क़ीमती पथरनि जे शोबे जे तरक़ीअ बाबति इजलास थियो। वज़ीर आज़म पारां मुल्क में क़ीमती पथरनि जी प्रोसेसिंग खे आलमी मयार में हम आहंगी बणाइण ऐं बरामदात में इज़ाफ़े लाइ जामे हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अल्लाह ताला पाकिस्तान खे क़ीमती पथरनि समेत कुदरती वसीलनि सां मालामाल कयो आहे। इन शोबे में मक़ामी वसीलनि सां बरामदात में वाधि करे सघिजे थी। सेंटर्स ऑफ एक्सीलेंस जे क़याम में शफ़ाफ़ियत खे अहमियत ॾिनी वञे। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े ज़लूल ख़ैल अंगूर अड्डा में अफ़गान तालिबान जे बिना जवाज़ फायरिंग। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जी भरपूर जवाबी कार्रवाईअ में केतिरनि ई अफ़गान पोस्टुनि खे तबाह कयो वियो। पाक फ़ौज जी वक़्तसिर कार्रवाईअ सबबि फितनल ख़वारिज जे दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाई वई। फितनल ख़वारिज जे दाख़िल न थी सघनि ते अफ़गान तालिबान सिविल आबादीअ खे निशानो बणायो। फायरिंग में 2 औरतुनि समेत 3 शहरी ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि पारां अफ़गान तालिबान जी फायरिंग जी सख़्त मज़ामत कई। पाक फ़ौज खां जवाबी कार्रवाई जो मुतालबो। जैकबाद में PPM ने एजाज़ हुसैन जखरानी सां पुट जे वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जखरानी हाउस पहुची एजाज़ हुसैन जखराणीअ सां ताज़ियत कई। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह, सईद गनी, शबीर बिजारानी ऐं ॿिया अॻवान पिणु वॾे वज़ीर सां गॾु हुआ। दाबेची में पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेक डाउन। कराचीअ खां पाणी सप्लाई कंदड़ 2 पाइप लाइनूं फाटी पयूं। पाइप लाइनूं फाटण सबबि हज़ारें गैलन पाणी ज़ाया थी वियो। वाटर बोर्ड इंतिज़ामिया मूजिबि पाइप लाइन जो मरमती कमु 24 कलाकनि खां 36 कलाकनि में मुकमल कयो वेंदो। लाइन फाटण सबबि पंपिंग स्टेशन जा 8 पंप बंदि थी विया।